अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 17 जुलाई संडे। मंझंदि जा हिन महिल एग्ज़ैक्ट 12 थिया आहिनि। ऐं संडे जीअं त तव्हांखे ख़बर आहे रिलैक्सिंग डे हूंदो आहे। ख़ैर सुराण घर में हूंदी आहे त मुंहिंजो हर डे रिलैक्सिंग डे हूंदो आहे, पर संडे त हूंदो ई आहे। सो मां जेको आहे एज़ यूजुअल देरि सां उथी आहियां ऐं ज़ाहिर आहे पोइ नाश्तो बि देरि सां। या अनारकली हिकिड़ी चिरी पई आहे हिते, हालांकि हिन में कलियूं जेके आहिनि ॾाढियूं माना एका दुका कॾहिं कॾहिं थियूं थियनि, उहे बि हवा ते किरी थी पवनि। तो बहरहाल ॿाहिरि आयमि, मां चयमि व्लॉग जी इब्तिदा करणु घुरिजे ऐं उनखां अलावा पंहिंजे प्लांट्स जो हाल अहवाल बि वठिणो हूंदो आहे, ज़रूरी हूंदो आहे। त इहो बि हिन में शाखूं हयूं आहिनि त फुटियूं कोन्हनि, का ॻाल्हि न आहे, ईअं थींदो रहंदो आहे। सिगरेट इहो कान आयो, ईअं थो लॻे ॼण ॿाहिरां कंहिं पी करे हेॾे अंदरि उछलायो आहे। ख़ैर छा थो चई सघिजे। ऐं मां इहो ब्रांड सुञाणींदी आहियां त असांजे पाड़े वारो पीअंदो आहे छोकिरो, छो त इहे अक्सर असांजी छित ते बि ईंदा आहिनि। त जॾहिं छित ते बि पीअंदा आहिनि त हवा ते उॾरी उहे अक्सर टोटा पिया हूंदा आहिनि। सो बहरहाल इहो बि हिकिड़ो मसइलो आहे, बल्कि इहा बि हिकिड़ी छा चवां इंगेजमेंट आहे असांजे लाइ। त बसि आयमि, मां चयमि हिननि जो बि हाल अहवाल वठी वठां। ऐं हिननि महिलाउनि जी त हालत अलाए छो ख़राबु आहे, मूंखे सम्झ में नथो अचे। स्पाइडर प्लांट मुंहिंजो हिन दफ़े सफ़ा बर्बादु थी वियो आहे, न त एॾो घणो हूंदो हुयो जो मां इन मां ई हिकिड़े मां इलाही सारा ॿिया प्लांट्स ठाहिया हुया। सो ख़ैर आहे, ईअं थींदो रहंदो आहे, काई बि शइ परमानेंट न आहे। ऐं हलूं था, किचन में सुराण बिज़ी आहे। मां अची वियमि किचन में। सुराण हाणे सुगंध पाण लाइ चांहि थी ठाहे। सुराण असां सभिनी जी दावत थी करे, अलाए छा छा थी करे। खीर कढ़ियो पियो आहे हिते, ऐं सुराण हिते छा थी करे, टमाटर था कढजनि, धाणा सुराण ॿी कंहिं थेलीअ में विझी रखिजांइ हिन मां कढ। सो इहो किचन जो बि कमु जारी आहे। ऐं मूंखे अॼु कुझु सिलाई करणी आहे ज़रूरी, रोज़ानो कुझु न कुझु करिणो ई हूंदो आहे। सो मां वेंदमि हाणे पंहिंजे कमरे में। मां सुगंध जी हिकिड़ी शर्ट सिबी वरिती ऐं सुराण हे ठाहे वरितो। हे ग्लास जेके सुगंध हिन जे लाइ गिफ्ट में वठी आई, त सुराण जो आइडिया आहे त हिन में चाट सर्व कई अथई। इरादो इहो ई हो त कोई डेज़र्ट ठाहींदासीं, पर सुराण जो आइडिया त सुराण हिन में चाट सर्व कई आहे। सो वाह वाह, ज़बरदस्त, आलीशान। तव्हां ॿुधाइजो तव्हां कीअं थी लॻे, ऐं बाक़ी खाइण वारा ॿुधाईंदा त उन्हनि खे कीअं थी लॻे। ऐं हीअ रेसिपी सुराण वीडियो ठही आहे, हा, हिन जी रेसिपी जी वीडियो ठही वई आहे। तव्हां बि जेको आहे ठाहे खाई ॿुधाए सघो था त कीअं ठही आहे। ठीकु आहे, सो ज़बरदस्त ज़बरदस्त। छा सुगंध इहो छा थी करे, हा, हे कल्ह वारा नवां चमचा सुगंध कढियो आहे, ठीकु आहे। अच्छा, हे हिकिड़ी शइ मां तव्हां सां शेयर थी करणु चाहियां त जेका बि ब्रेड अहिड़ी बचंदी आहे, पासनि वारा स्लाइस या हिकु ॿ स्लाइस बची पवनि, इलाही ॾींहं कोई न खाए, उहे साफ़ु सुथरा स्लाइस खणी मां फ्रीज़ करे छॾींदी आहियां। छो त फ्रिज में रखण सां उन्हनि खे फंगस लॻी सघंदो आहे, फ्रीज़र में रखण सां उहे सेफ रहंदा आहिनि। ऐं पोइ फाइनली असां उन्हनि जा ब्रेड क्रम्स ठाहींदा आहियूं, जेके लाज़मी इस्तेमालु थींदा मुख़्तलिफ़ शयुनि में। सो अगरि हिकु ॿ स्लाइस बचनि या सैंडविचिस ठाहींदा आहियूं त उन्हनि जा किनारा कटींदा आहियूं, इलाही कुझु बची पवंदो आहे। त उन जेकॾहिं तकड़ में टाइम न आहे या उहे थोरा आहिनि, असां उन्हनि खे चॉपर में नथा विझी सघूं, त उन्हनि सभिनी खे आराम सां हिकिड़े शॉपर में तव्हां फ्रीज़ कंदा वञो। भले उहो 2 ॾींहं पुराणा हुजनि, महीनो पुराणा हुजनि, फ्रीज़र में विझंदा वञो ऐं उनखां पोइ उन्हनि खे ईअं यूज़ कयो। सो सुगंध इलाही सारा एक्स्ट्रा बुक्स जेके आहिनि उन में भरे चुकी आहे पंहिंजे मथे खाननि में, ऐं हाणे कुझु बुक्स जेके आहिनि हिते हेठि थी मौकाए बीठी। सो माशाल्लाह माशाल्लाह। ऐं कबट बि साफ़ु थी करे ऐं मां वञा थी ॿाहिरि। वाह वाह, असुल मौसम है आशिकाना। ही साम्हूं वारियूं मशीनूं जेके आहिनि छा चइबो, हा हा हा, हवा ॾिसो, झुड़ ॾिसो, छा त ज़बरदस्त मौसम आहे, माशाल्लाह माशाल्लाह। ही सॼो वणु जहिड़ो ज़रे घटे शाखूं टेरिस में अंदरि अची वियूं आहिनि, और मुंहिंजो ख़्यालु आहे हिननि खे मां कटराईंदमि, थोरो इलाही आहे। हल्की हल्की बूंदा बांदी थी थिए, मुंहिंजे मथां 2 टे फुड़ियूं पयूं आहिनि। वाह वाह, माशाल्लाह ज़बरदस्त। हे सॼियूं शाखूं जेके आहिनि न ऑलमोस्ट थे ॾिसो अंदरि ई अची वियूं आहिनि, हिननि खे कुझु ट्रिमिंग कराइणी पवंदी मूंखे टाइम सां गॾु। सो बसि वाह, ॾिस त केॾी प्यारी हवा आहे। ऐं ॾिसे थी सॼी अंदरि अची वियूं आहिनि शाखूं, हे कटराईंदमि मां, थोरो ट्रिम करायां न, इलाही वॾो थी वेंदो न।
नज़र कुछ नथो अचे हाँ हाँ अड़े हे त मां मथे आई न आहियां न एॾे अरसे खां ओ माय हाणे त आराम सां पटे खाई था सघो। अनारकलियूं ये सभु अनारकलियूं हिकिड़ो हिते ॾाढ़ूं हिते ॾाढ़ूं ओ ज़बरदस्त सुगंध थैंक यू तूं हेॾे आई ऐं मां त ॿाहिरि निकिती आहियां तॾहिं बि मां उते ई बीठी वठां पई भरियां हिनखे ई मां हिन जो कढी वञा पिक्चर तक़रीबन टाइम थियो आहे 5:15 थी चुका आहिनि ऐं हिते जेको आहे सुराण छा आहिनि सुराण बन कबाब थी ठाहे सो हे कबाब नुमा काई शइ आहे हे छा जा ठहियल आहिनि अच्छा ठीकु आहे हाँ हलो इहो सीक्रेट आहे भई सुराण जे चैनल ते जेका रेसिपी शेयर थींदी त तव्हां ॾिसी वठिजो सो सुराण बन कबाब थी ठाहे ऐं शाम जो जॾहिं असां हे खाईंदासीं त पोइ राजी मानी केरु खाईंदो सो ॾिसूं था सुगंध बि कुझु चाहे थी राति जो स्पेशल पचाइण हे चटणी आहे हिन जी हाँ वाओ ज़बरदस्त सो बाबा अॼु सॼो ॾींहुं सुराण पंहिंजो संडे सजायो कयो आहे ऐं पूरो ॾींहुं किचन में गुज़ारियो अथई डिफरेंट शयूं ठाहींदे हे मशीननि जे आवाज़नि खे इग्नोर कजो प्लीज़ सो हे हिनमहिल थिया आहिनि 5:35 5:35 ऐं हे शदीद बारिश शुरू थी वई आहे हाणे असां टेरिस मां मथे लही आयासीं ऐं मां पंहिंजूं सुगंध जूं पिक्चर्स शेयर कयूं ऐं मूसलाधार बारिश अल्लाह अकबर तेज़ मींहुं थो वसे मुंहिंजो ख़्यालु आहे टब खणी अचां त हिते रखां त जीअं मां पाणी कलेक्ट कयां पंहिंजे अंदरि आहिनि शेडी प्लांट्स जे लाइ टब रखी छॾियो आहे मां हिते ऐं अंदरियां जेके मुंहिंजा प्लांट्स आहिनि उअं ई उन्हनि जो पाणी ड्राई थियणु लॻो त मुंहिंजे लाइ इहो गोल्डन चांस हुयो त मां जल्दी इहो जमा कयां पाणी ऐं माशाल्लाह निम जा हाल तव्हां ॾिठा त केॾी मथे वॾी थी वई आहे सॼी बसि छा चवां मां एॾी ख़ुशि थी थियां ऐं हिते जेका हिननि जी मिटी ख़ुशि थियणु लॻी आहे अंदरियनि प्लांट्स जी त इहो पाणी जमा थींदो त इनशाला वरी मां सुबुह जो हिननि खे इहो पाणी ॾेई छॾींदमि बर्गर रेडी आहे वाह वाह ख़ुशबू त उहा कहर जी थी अचे ऐं सुराण पंहिंजी फ़ोटोग्राफी पई करे हे इन जा पाण ठही कबाब बन रेडीमेड चटणी सुराण चटणी जी वीडियो ठहियल आहे अच्छा इन वीडियो में तव्हांखे चटणी जी वीडियो बि मिली वेंदी सो यम यकीन कयो मां हिते बीठी आहियां वातम पाणी थो अचे सो थोरो ट्राए कयां मां बि ॾिसां त अॼु मां हीअ शर्ट सिबी सुगंध जी या मां ई वठी रखी आहे मांसि जेका पंहिंजो हैंडीक्राफ्ट जी एग्ज़िबिशन मां सो अनस्टिच्ड हुई पासनि खां रुगो ॻिची ठहियल हुअसि त हिनखे बटण हणणा आहिनि सिलाई हिन जी कंप्लीट आहे ऐं उन खां अलावा हिकिड़ी ॿी शर्ट सुगंध जी हीअ साल खां इहे कपिड़ो मां वटि पियो अथसि मूंखे ॾेई वई तमी हे सिबिजो मां चयोमांसि जॾहिं तूं ईंदीअ त सिबी ॾींदीमांइ सो हे मां कढी आहे हिन जी मां कटिंग कोन कई आहे अञा रुगो बॉर्डर कटे अलॻि कयो अथमांसि त इहा बि मूंखे सिबी ॾियणी आहे सो अॼु त पॉसिबल न आहे मां वञा थी डिनर ठाहिणु ऐं सुगंध खे कुझु स्पेशल ठाहिणो हुयो त मां चिकन कढी न रखियो उन्हनि जे लाइ त उहो अॼु कोन थी ठाहे सो मां वञा थी राति जे लाइ मानी पचाइणु ऐं सभई घर जा भाती जेके आहिनि बाक़ी मायूं जेके बि असां आहियूं उहे त असां इहो बर्गर खाई वठंदासीं बन कबाब जेको सुराण ठहियो वाह जो टेस्ट अथसि पर तारीख़ जे करे मूंखे खाधो अलॻि पचाइणो पवंदो छो त हुनखे अहिड़े क़िस्म जी शयूं न वणंदियूं आहिनि सो हाणे मां वञा थी किचन में ऐं शर्ट ॾाढी प्यारी थी लॻे ऐं इनशाला हे बि मां हिनखे सुभाणे यकीननि सिबी ॾींदमि सो फ़िलहालु मानी जी तयारी आहे ऐं टाइम हिन महिल एतिरो थियो आहे जो मां 3 पहिरीं नमाज़ पढ़ी वरिती आहे हाय अलाह हाणे मां सांझी जी नमाज़ पढ़ी आई आहियां ऐं उन सॼो टाइम लाइट बंदि हुई पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह हाणे लाइट अची वई आहे सो इहे मज़ेदार चांवर ऐं पटाटनि जी भाॼी ऐं मां बंदि लाइट जे करे हिन में सावा धाणा बि न विधा सो का ॻाल्हि न आहे हाणे बि न विझनिसि सो हीअ मां कढी आहे पंहिंजे लाइ मानी ऐं तव्हांखे मां हाणे मोकिलाईंदमि अलाह साईं तव्हांखे सलामत रखे ख़ुशि हुजो आबाद हुजो मुंहिंजी तरफ़ां इलाही सारी दुआऊं अथव इलाही सारो प्यारु अथव ऐं हिकु मां देसी माई आहियां देसी खाधो खाई वधीक ख़ुशि थींदी आहियां इन करे मां बन कबाब न थी खावां मां पंहिंजी आम पटाटनि जी भाॼी ऐं चांवर थी खावां सो ज़िंदगी रही त इनशाला सुभाणे वारे ब्लॉग में मिलंदासीं तेसि ताईं इजाज़त ॾियो अलाह भाई।